मेरा कल सूबेदार घुरायो मूंखे। असल में तुंहिंजे भेण जे कातलनि ताईं पहुचण थो चाहे। पोइ त इहा ॻाल्हि सुठी आहे बाबा। सुठी ॻाल्हि तॾहिं हूंदी जॾहिं सूबेदार हक़ी कातिल ताईं पहुचण घुरे। किथे सूबेदार असांखे गुमराह त न पियो करे। मीरा मां बि यही पियो थो सोचां त इहो सूबेदार त आहे नवाब खान जो ख़ासि माण्हू। इहो भला असां सां सचो कीअं थो थी सघे? उन मां तव्हां कहिड़ो अंदाज़ो लगायो आहे? मेरे सूबेदार के वाकई इहा पक आहे त पेरनि जा निशान त कंहिं ॿिए तरफ़ आहिनि। हुनखे इहा पक आहे त असां हुन पेरनि जे निशाननि ते वञी करे सूबेदार खे हुन कातिल जो ॾस ॾींदासीं। इन करे मां हुन गोली जो ज़िक्र ई न कयो जेका तो हुनजे कुल्हे ते हलाए। इहो ज़िक्र तव्हांखे सूबेदार सां करणु घुरिजे। पोइ सूबेदार असल कातिल ताईं पहुची सघिया। जरूर सूबेदार खे चयो, पर हुन मूंखे चयो त मां जांच करे तोखे ॿुधायां थो। पर जेकॾहिं हाणे तूं चवीं थो त मां सुभाणे ई वञी सूबेदार सां मिली पक थो कयां। तव्हां सूबेदार खे वाट सां लाहे छॾियो। पोइ इन सूबेदार जी ख़बर पवंदी त हू असां सां केतिरो सचो। ठीकु आहे मीरा, मां अॼु वञी सूबेदार सां मिली। शरीफ साहब, मूं सॼी गेम तयार करे छॾी आहे। हाणे इकबाल साहब खे तव्हांखे छा करिणो आहे इन बारे में तव्हांखे सम्झाइण जी मुंहिंजी का ज़रूरत कोन्हे। हा नवाब खान, असांखे पंहिंजे कम जी ख़बर आहे। बसि तव्हां थोरो सब्र कयो ऐं मेले खे मचण ॾियो। इहो मलाखड़ो जल्द मचण वारो, पर पोइ मल तव्हांजी हुजण घुरिजे। ईअं ई थींदो नवाब खान। आख़िरी पोइ मल असांजी हूंदी, जंहिंसां घणनि जा पेर निकिरी वेंदा, ईअं अची पट ते किरंदा। छो त मुंहिंजो नालो आहे शरीफ़, पर शरीफ़नि सां मुंहिंजी लॻे ई कान। पोइ वञी तयारी कयो, मलाखड़ो 2 ॾींहंनि में मची वेंदो। तयारी पूरी आहे नवाब खान। असांजे तरफ़ खां तव्हां बेफ़िक्र रहो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।